पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त उमरकोट जे अवाम खे मुबारक हुजनि जिन सिलेक्टेड खे भॼायो आहे। अवां जमहूरियत ऐं ग़रीब दुश्मननि खे ॿुधाए छॾियो त वोट सिर्फ़ बेनज़ीर भुट्टो जो आहे। उमरकोट में तक 52 ते नंढी चूंड में पीपी जे उम्मीदवार अमीर अली शाह जी फतह जी ख़ुशी में कोठार जलसे ख़िताब कंदे संदसि वधीक चवणो हो त सियासी यतीमनि जो टोलो पहिरीं मुशर्रफ ऐं हाणे इमरान सां गॾु आहे, जिन खे हितां 2 भेरा शिकस्त मिली आहे। ग़रीबनि हमेशा भुट्टो इज़म जो साथ ॾिनो आहे। यहाँ के गरीब अवाम के मसाइल दूर करने के लिए हमें सब मिलकर इस नए जमहूरी हुकूमत को घर भेजना पड़ेगा। और मैं उम्मीद रखता हूँ कि जैसे आप हमेशा पाकिस्तान पीपल्स पार्टी के साथ दिए हो, जैसे आपने शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो के साथ दिया था, जैसे आपने शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो के साथ दिया था, वैसे ही इंशाअल्लाह ताला आप हमारे साथ देंगे। जलसे के सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, सरदार अली शाह, अमीर अली शाह ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।